रामिड़ी में परन पाण में भजी बधी भिड़ी माल खपायूं मुल्क जा पहिरियों लंबर कयूं मोरियारी पिड़ी जंहिंमें रिढूं रिहूं कंदियूं अथनि बकरिन खे अची वई बुढ़ी पेटु पचियो गौन खे ॾांदनि खे अची वई ॾुढ़ी मेहूं आंदियूंसीं मैदान में चालुनि में ॿधी चढ़ी पछाड़ी माल पियो पैसा पिया पर ॿई हमरा रोई वेठा रड़ी कहिड़ा जेके मरीज़ सां गॾिजी आया चवंदा मोरे डॉक्टरनि मुल्क फुरे छॾियो आहे अस्पताल में खणी रखी अथनि अड़ी हिकिड़ो फोटू कढनि फ्रेश ते ॿियो तार में ॼण तड़ी वरी वरड़ी आणे ॼण वात में दफ़ा 104 ते डिग्री अदा कुबरी रखनि कन ते फोन में बि डाकनि फकड़ी हिकिड़ो मरीज़ खणी आया बशीर डॉक्टर वटि तंहिं सुई हणी पैसा वठी पहुचींदे जहिड़ो वियो आहे सड़ी पोइ भॻा बचियल डॉक्टर ते तेन चयो बाबा हिनखे जान पई आहे जड़ी सुई ऐं दवाई चोरी कान्हे मरीज़ छड़ी पोइ भॻा आज़ीम डॉक्टर ते तेन चयो बाबा हिनखे बीमारी आहे बड़ी पैसा वठी लिखी ॾिनई स्टोर ते दवाई का कड़ी पिण साण पूरो थी वियो ऐं मालिश कयोसि मड़ी पोइ साईं वॾे भॻा वॾी अस्पताल में नर्स आयसि नड़ी वॾे डॉक्टर चकासे चयो बाबा हिनजे दिलि में आहे दड़ी पोइ भॻा लाल बच कांधड़े ॾे उन ॾिसी चयो बाबा सुहिण साड़े चयो अथसि कल्ह बियो अथसि कढ़ी मां जूण वञी खमीरो हिनजी खोराक कयो खड़ी पोइ कुर्ब कयनि डॉक्टर काज़ी ईदन पोड़े खणी थो ॿधा वई पड़ी केसूल नईं कर जा बि वदत जी खईं हईंसि वड़ी अञा सिधो करे सुम्हारियऊं खट ते दॿा वियो हुन मुल्क ते चढ़ी चई हाल मरम कंहिंजो न आहे हयात हुजे हू त वियो लाहंद ते लड़ी अदाया मर्दनि वारी मड़ी हूंदई मोहबत वारे मैदान में